और टिकट ईंदा तव्हां जी नाला गुजारिश प्रोग्राम लेजी वही साईं जिन जे खिदमतुनि जे एतराफ़ तौर एप्रीसिएशन शील्ड फ्राम दरोज कंहिं के ख़ामोश कंदे ऐलान हज़ारे मान रुगो असांजा शहादत ज़ुहैर ने मान रुगो असांजा एडवोकेट इख़लास काज़ी साहब असांजा शहादत ज़ुहैर ने तकरीरनि जो सिलसिलो शुरू करियूं था जे लाइ साईं माइक वारे खे गुज़ारिश साईं अब्दुल रज़ाक मेमन साहब साईं शहजाद जिन जो तो यकीनन असां मूंसां गॾु ई हुआ असां कोशिशि कई आहे हिकिड़ो किताबु हूंदो आहे रुगो हिकिड़ी शइ ॻाल्हि सालियो करे छॾे पंहिंजे तरफ़ां उहो चवंदा त अदा हीउ रुगो सालियो लिखियो आहे हिन में हाजी साहब जे लाइ मुख़्तलिफ़ दोस्तनि जा संदसि मिटनि माइटनि जा संदसि चाहींदड़नि जा पोइ हींअर ॻाल्हि पे कई आहे त असांजो जेके बि अज़ीम शख़्सियतुनि मटियारी जूं उन्हनि सभिनी ते अहिड़े क़िस्म जा किताब अचणु घुरिजनि ऐं उहे तारीख़ में जेको आहे सो तारी जो गूंज में जनाब अब्दुल हमीद मेमन नसे जोगी जुए में नसे सामी वाट कापड़े कवाट वडी वेल पलाणिया। मोहतरम सैयद मुमताज अली शाह साहब कोऑर्डिनेटर मोहतरम जमील जमा मखदूम जमील जमा साहब मोहतरम शहजाद साहब मोहतरम लंता गोढ़न जो फूटू पसन कन संधी सिक पिरियन लोग ॾिठे न रहे ऐं ॾिसां पियो जो की तकलीफ़ जी बालादस्तनि खां हटी करे इंसानियत जी ख़िदमत में साईं जिन जो जेका अॻ भराई आहे या जेका हिम्मत आहे या जुरियत आहे अल्लाह साईं खेसि जेको सो हुन में वधीक तक़वियत अता मूंखे यादि आहे त हिकिड़े सहाफ़ीअ विदेशनि खां पोइ बि मखदूम साहिब जन साईं पाण वटि आया त असांजे हिकिड़े सहाफ़ी दोस्त मखदूम साहिब खां पुछियो त साईं हिन वक़्तु मुल्क जा हालात गैर यकीनी आहिनि अलहमदिल्ला हिन वक़्तु गैर यकीनी कोन्हनि पर महीनों ॾेढ अॻु में बि गैर यकीनी हालात हुआ उन में तव्हीं छा था सम्झो त मखदूम साहिब तमामु हिकिड़ी ज़बरदस्त बसीरत वारी ॻाल्हि कई त हिननि हालात में जेकॾहिं आसिफ अली ज़रदारीअ सां ॻाल्हायो वियो जेको प्रेसिडेंट साहिबु आहे त इंशाअल्लाह ताला गैर यकीनी हालात ख़तमु थी वेंदा। तव्हां ॾिसो मथे बि इहा कोशिशि कई पई वञे त बाबा सभई सियासतदान गॾिजी अचो त मुल्क खे सवारी अहिड़े नमूने सां हेठि लेवल ते इंशाअल्लाह ताला जीअं असांजा कोऑर्डिनेटर आहिनि मखदूम साहिब जिन जे तरफ़ां हाजी शहजाद मेमन साहिब साईं मुमताज अली शाह साहिब उन खां पोइ असां वटि हिते नुमाइंदा साईं पी अमीर शाह वेठो आहे साईं जानी शाह साहिब वारा वेठा आहिनि ऐं असां हिते हाणे कमु कंदासीं ऐं कमु करण वारे खे शाबाश ॾिबी चाहे उहो टाउन ऑफिसर इसरार हैदर हुजे चाहे असांजो चेयरमैन असद मुर्तज़ा शाह हुजे चाहे कहिड़ी बि पार्टीअ जो हुजे कहिड़े बि मकतब फ़िक्र जो हुजे कमु थियनि पिया तरक़ी थिए पई त उनखे बिल्कुलु शाबाश हिन लेवल ते हिन वक़्तु अञा मखदूम साहिब जिन इलेक्शन ई कान थी त उन जूं स्कीमूं अची वयूं हुयूं प्योर ब्लॉक वग़ैरह उन जा कम हलनि पिया जंहिंजी निगरानी हाजी शहजाद तव्हां ॾिसो
बाक़ाइदे ओचितो पहुचनि था, निगरानी कनि था। त इंशाअल्लाह ताला असां इहा उमेद रखूं था, यकीन रखूं था त असांखे तब्दीली नज़र ईंदी इंशाअल्लाह ताला। हिते असांजो हिकिड़ो तमामु जाखोड़ी दोस्त वेठो आहे, जंहिं कई फोरम ठाहिया, कई जिदोजहदूं कयूं, उनजी बि पंहिंजी तारीख़ आहे, जेलनि में बि वियो। असांजो तमामु प्यारो दोस्त आहे, हिन वक़्तु सोशल डेवलपमेंट फोरम उनजा पाण जनरल सेक्रेटरी बि आहिनि। ऐं अॼु बिल्कुलु मूं कोशिशि कई हुई, हाजी शहज़ाद सां बि ॻाल्हायो त मखदूम साहिब जेकॾहिं हुजनि हा त बाक़ाइदे उन फोरम जा जेके वेठे माण्हू आहिनि उनजी बाक़ाइदे उन सां मुलाक़ात कजे हा। ऐं हाजी शहज़ाद वारा शाहिद आहिनि त गुज़िरियल जॾहिं मुलाक़ात थी मखदूम साहिब सां, ऐं गॾु हुउसि, कंपेयरिंग कई, गॾु हुउसि, त मूं उन डेवलपमेंट फोरम जो बाक़ाइदे तारीफ़ करायो। त अॼोकी जेका हाजी अब्दुल रज़ाक मेमन जे बारे में तक़रीब आहे, ऐं गुज़ारिश कयां थो पाण सभिनी जे ताड़ियुनि जे गूंज में मुख़्तसिर ख़िताब जे लाइ, मुख़्तलिफ़ वीचार जे लाइ अदा रहमतुल्लाह तुर्क खे त पाण अचनि ऐं तव्हां सां मुखातिब थियनि। ज़ोरदार ताड़ियुनि जे गूंज में अदा रहमतुल्लाह तुर्क साहब। हाजी शहज़ाद खे लख लख वाधायूं। के माण्हू तेरी हुजनि, ॿियूं हुजनि, सॼो सिस्टम रहियो आहे, पर मखदूम साहिब असां सां हर शइ में इन मामलनि ते गॾु रहियो आहे। पिरियनि होराईअ में भाल कया। दोस्तो, अॼु जे शख़्सियत जे हिन किताब जो मुहूर्त आहे, उन शख़्सियत लाइ ॻाल्हाइण मूं जहिड़े नंढड़े माण्हू जे वस में कोन्हे, पर को जहिड़ो हाल हूंदो आहे हाजी साहिब लाइ दिलि चवंदी आहे ॻाल्हाइजे। मूंखे यादि आहे पहिरीं आउं तव्हांखे शुरूआति ॿुधायां, थोरो मुख़्तसरन ॿुधाईंदुसि। 2009 में मटियारीअ में हिते जे वॾनि माण्हुनि दादागिरी करे, असां ॾाढा टमुड़सी करे, असां 32 शहरनि ते पूरियूं 2 FIR करायूं हुयूं। हिकिड़ी FIR मटियारी पुलिस ऐं ॿी मटियारी बाबा जे तरफ़ां हुई। मूंखे यादि आहे असीं वॾनि दरनि ते वियासीं, जितां जितां इहे मेणा मिलिया त तूं फलाणे बंगले जो माण्हू आहीं, तूं फलाणे पाड़े जो माण्हू आहीं, तूं फलाणे हद जो माण्हू आहीं। उन टाइम ते रहमतुल्लाह तुर्क ऐं ॿिया दोस्त शाहिद आहिनि, उहे बि उन केस में हुआ। ऐं ख़ुदि बि उन 2 FIR में हुयुसि। कूड़ियूं FIR हुयूं, का बि शइ कान हुई। सर अनीस जुमन ख़ासकेली चढ़नि वारो, उन्हनि पंहिंजे हक़ लाइ बाबरा जे ख़िलाफ़ एहतजाज कयो। पोइ जंहिंखे जेको मौक़ो मिलियो उन पंहिंजी बाहि असां मां कढी। मूंखे यादि आहे उन टाइम ते रहमतुल्लाह तुर्क, अमजद मेमन ऐं ॿिया दोस्त उन्हनि जी क़यादत में, साईं अलानू सचारवी मरहूम जेको हाजी साहिब जो वेझो साथी हो, असीं पहुतासीं, उते वेठासीं। ॾाढी ज़बान कड़ी हुई, पर हिकिड़ी शइ मूं ॾिठी, हुन में पंहिंजाइप ॾाढी हुई। हुन इहा ॻाल्हि कई कि बाबा जेको बि तव्हांखे केरु बि तव्हांजो कमु न कंदो, केरु बि तव्हांजे केस में तव्हांखे आजो न कराईंदो। मूंखे हिते जी रवायत जी ख़बर आहे, तव्हां रुॻो सिधा थी बीठो, ऐं तव्हांजूं ज़मानतूं सभिनी जूं माण्हुनि जूं कराईंदुसि। हाजी अब्दुल रज़ाक मेमन न सिर्फ़ु ज़मानतूं करायूं, हैदराबाद सेशन कोर्ट हुई तॾहिं असांखे वठी उते असां सभिनी माण्हुनि जी ज़मानत कराए असांखे हिते मटियारी अची लाथो। ऐं उन खां पोइ उन केस जी आख़िर ताईं असां सां गॾु पैरवी कई। हाजी अब्दुल रज़ाक खोड़ सारे उन जदोजहदूं आहिनि जेके तव्हां सभिनी खे ख़बर आहे, मूंखे बि ख़बर आहे, पर आउं उन मां कुझु ॿुधाईंदुसि जेके मूं ॾिठियूं, उनखे बेजाइब में ॾिठियूं। हाजी साहिब हिकिड़ी इलेक्शन विड़ी, उन इलेक्शन में हुनजी जदोजहद एतिरी हुई, ख़ुदा जो कसम उहो आराम कोन कंदो। सॼा ॾींहं असीं हुन सां गॾु हलंदासीं, हुन कॾहिं बि आराम न कंदी, सुकून करे वेठे। हुन पंहिंजो जहिड़ो हाल हो, हुन पंहिंजी इलेक्शन करे ॾेखारी, विड़ी ॾेखारी, जंहिं ते हमेशह मटियारी ज़िले जो आवाम खेसि ख़राज तहसीन पेश कंदो रहंदो। उन खां पोइ तव्हांखे वरी मुंहिंजो नंढड़ो मिसाल थो ॿुधायां। 2015 जी पंचायती इलेक्शन में हितां जे 2 ताक़तवर शख़्सियतुनि जे साम्हूं मूं ग़रीबड़े नंढड़े ख़ासि लिए इलेक्शन विड़ी हुई। पंचायती इलेक्शन हुई वार्ड नंबर 1 तां। उते मूंखे यादि आहे आउं सीरियस कोन हूंदो हुउसि, आउं ज़िद ऐं अना ते हूंदो हुउसि त मूंखे पंहिंजी अना पूरी करणी आहे। मूंखे ही मर्द मुजाहिद फोन करे घरां घुराए मूंखे उते बेइज़्ज़तो कंदो त रईस तूं आहीं किथे, हीअं इलेक्शन में बि आहे, हीअं करे। मूंखे यादि आहे हिते न हैदराबाद कराची, पर ॿाहिरि मुल्कनि में बि जेके मुंहिंजे वार्ड जा माण्हू आहे उनखे हाजी साहिब मूंखे ॿुधाइण बग़ैर चयो त ज़मीर खे वोट ॾिजो। वोट ज़मीर जो आहे, ज़मीर खे ॾिजो, अंदरि जे ज़मीर खे ॾिजो।
उन मूंखे महिरबानी कई। उन खां पोइ मुख़्तलिफ़ वक़्त जेके बि ज़िंदगी जा गुज़रिया, माण्हू चवंदा हाजी अब्दुल रज़ाक सख़्तु तबियत आहे। केरु थो चए हाजी अब्दुल रज़ाक मेमण सख़्तु तबियत हो? उहो असां खां पुछो। छा हुनजा खिलूं भोग टहिक चर्चा हूंदा हुआ? छा हू असांखे मश्करियूं खिलूं भोग करे असांखे ख़ुशि कंदो सभिनी दोस्तनि खे? हाजी अब्दुल रज़ाक जज़्बाती इन ॻाल्हि ते हो त ग़लति कम खे ग़लति कंदो, हुन खां सची न थींदी। असीं चवंदासीं हाई साहब ही छा आहे, तव्हां थोरो डिप्लोमेसी करियो, थोरो सियासत आहे, सियासत में थोरो तव्हां हथ हल्को रखो। त हू चवंदो बाबा मुनाफ़िक़ त मूंखां कान पुॼंदी, ऐं मुनाफ़िक़ न को मुंहिंजे नसुल में आहे न को कंदुसि, ऐं आउं जेका ॻाल्हि चिटी हूंदी उहा चवंदुसि। पोइ भले कंहिंखे ॻाल्हि वणे थी नथी वणे, मूंखां सभु मुंहिंजा जेके आहिनि वेझा दोस्त यार भले मूंखे इन ॻाल्हि जे करे छॾियो था वञनि त आउं सच थो चवां त पोइ ॿेली आउं अकेलो भलो आहियां। ऐं अकेलो शीअण वारी ज़िंदगी गुज़ारी, कंहिंजी कान कान कढंदो, कंहिं माण्हू जी कान कोन कढंदो। मूंडू न हूंदो, हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि डिप्लोमेसी कंदा आहिनि। फलाणे जे अॻियां अचिबो त साईं साईं बाबा बाबा करे पेरे पई मिलबो, फलाणे ग़रीब ते वरी उते कड़त कबी, ख़ुदा जो कसम जा ढंसा में ॻाल्हाईंदो, कॾहिं हेठि में कंहिंजी वेठियाई न वठंदो। जिन माण्हुनि जी इज़त ड्यू रेस्पेक्ट ॾिसंदो त ही माण्हू लाइक़ आहे, ग़रीब न ॾिसंदो, रहमतुल्लाह तुर्की इज़त कंदो हो। अलाने सचा जो घोट असांजो प्यारो हाजी शहज़ाद साईं मुमताज़ शाह, कोऑर्डिनेटर एमएनए मखदूम जमील दमा साहब ऐं ॿिया सभु मान वारा जेके स्टेज ते वेठा आहिनि ऐं उहे मोज़िज़ीन जेके सॼे हाल में मौजूदु आहिनि, सभिनी खे दिलि जे गहराइनि सां आउं सलाम पेश कयां थो। अस्सलामु अलैकुम। साईं मुंहिंजा पहिरीं त मुबारकबाद पेश कंदासूं असांजे प्यारे ऐं माफ़ कजो मुंहिंजो पिरी प्यारो दोस्त अब्दुल शकूर, उनजो नालो मूंखे विसरी वियो, मुंहिंजो पिरी प्यारो दोस्त ऐं प्रेसिडेंट चेयरमैन असांजे सिंध में मेमण इताद जो, उनखे बि दिलि जे गहराइनि सां मुबारकबाद। भाउ जे सालगिरह जी मुबारकबाद पेश करण खां पोइ आउं बीइंग अ प्रेसिडेंट सिंध मेमण इताद डिस्ट्रिक्ट मटियारी पंहिंजी सॼी टीम जेका अॼु मुंहिंजे हाल में मौजूदु आहे, जिनखे दावत ई असां घुरायो आहे, असांजो सीनियर वाइस प्रेसिडेंट फरीद मेमण सैदाबाद खां आयो आहे, असांजो सीनियर वाइस प्रेसिडेंट साईं माइट इम्तियाज़ मेमण साहब, असांजो नवीद मेमण वाइस प्रेसिडेंट, असांजो जनरल सेक्रेटरी डॉक्टर अब्दुल रशीद मेमण साहब, सीनियर वाइस प्रेसिडेंट असलम मेमण वो भी मौजूद आहिनि, फाइनेंस सेक्रेटरी इकबाल हुसैन मेमण, इंफॉर्मेशन सेक्रेटरी, सभिनी जे तरफ़ां तव्हांखे दिलि जी गहराइनि सां सालगिरह जो मुबारक हुजे ऐं लख दुआऊं ताला साईं तव्हांखे हमेशह कामयाब रखे ऐं हमेशह ख़ुशो खुरम रखे। साईं मुंहिंजा यकीनन टाइम इलाही गुज़री वियो आहे, पहिरीं त मूं सोचियो त हुजे ऐं आउं चवंदुसि ही वाज़ फॉर मी, ही वाज़ लाइक अ फादर फिगर फॉर मी। एॾो प्यारो माण्हू असां पंहिंजी ज़िंदगीअ में कोन ॾिठो। अॼु मूं जॾहिं किताब मूंखे हाजी शहज़ाद ऐं राति ई किताब खणी वियो हाजी शहज़ाद साहब वारनि वटां, थोरो ख़ुलासो ऐं किताब जो पेश करियां। जेके लिखियल त इलाही तासुरात आहिनि, जेके तव्हां ख़ुदि पढ़ंदा ॾिसंदा त हाजी साहब जूं कुर्बानियूं, हाजी साहब जा कारनामा, पर मूंखे चंद ॻाल्हियूं जेके इलाही वणियूं, छा भाया त तव्हां सां शेयर कयां। हिकिड़ो रिटायर्ड जज साहब आहे, उन लिखियो आहे त हाजी साहब इलाही केतिरनि ग़रीब कैदियुनि जे लाइ जेके उन्हनि खे लॻल दंड हुआ, उहे पैसा जमा कराया हुआ त जीअं उहे ग़रीब माण्हू जेके हाणे सिर्फ़ु जेल में इन करे पिया आहिनि त उन्हनि ते दंड रहियल आहे, हाणे दंड जे करे उन्हनि खे साल वधीक जेल काटणो थो पए, त हाजी साहब उहे दंड जा पैसा जमा कराए उन्हनि खे रिलीज़ कराए, उहे पंजाब जा कुझु माण्हू या सिंध जा कुझु माण्हू उन्हनि जा पैसा भरिया ऐं उन्हनि खे आख़िर में ख़र्च ॾिना, भाड़ा भुता उन्हनि खे मानियूं, उन्हनि जे लाइ उन्हनि खे हितां रवानो कयो। आउं चवां थो हाजी साहब खे अलाह साईं जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता करे। उन खां पोइ ॿियूं बि इलाही शयूं लिखियलूं आहिनि, जीअं लिखियल आहे त हिकिड़े साईं लिखियो आहे उन में त हाजी साहब असां, हू लिखे थो त मुंहिंजे ज़मीन ते कुझु धाड़ेलनि जॾहिं उते पहुता त मूं हाजी साहब खे 2 बजे राति जो फ़ोन कयो। हाजी साहब पाण पंहिंजनि माण्हुनि सां गॾु उते 2 बजे राति जो पहुतो जिते धाड़ेल वेठा हुआ। ऐं चवां थो त माना इहे शयूं माना क़ाबिल एहतराम, क़ाबिल तहसीन ऐं इलाही क़ाबिल तारीफ़ आहिनि। अलाह साईं आउं बार चवंदुसि हाजी साहब जिन खे जन्नत में जॻहियूं ॾे। हाजी साहब जो
हाजी अब्दुल शकूर जो असांजे प्यारे भाउ मंज़ूर जो शहज़ोर जो जिन असांखे दावत ॾिनी ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो ऐं हाजी शहज़ाद जे लाइ इहे दुआऊं आहिनि त पाण जीअं जीअं जेका मखदूम जमील समाज साहिब जी लीडरशिप में साईं अमीर शाह हाशमीअ जी लीडरशिप में साईं मुमताज़ शाह जेके साईं जानी शाह जी लीडरशिप में जेको कुझु पाण शहर जे लाइ करे रहिया आहिनि असां उन जे लाइ दुआगो आहियूं त हू अञा बि एक्टिव थींदा। असां इन ॻाल्हि जी मूंखे इंतिहाई ख़ुशी आहे त साईं अमीर शाह हाशमी साईं जानी शाह साईं शहज़ाद इहे सभु पाण में गॾु आहिनि जेके असांजे लाइ हूअं ई क़ाबिल एतिराम आहिनि। जॾहिं इहे सभु पाण में गॾजनि था त मूंखे ऐं असांजे मटियारी वारनि खे वधीक ख़ुशी थिए थी त हीअ सभु जॾहिं गॾजंदा त इंशा अल्लाह ताला मटियारी शहर मटियारी तहलके ऐं मटियारी ज़िले जे लाइ इलाही कुझु भलाई थींदी। आख़िर में आऊं साईं जिन जो शहज़ाद मेमण खे वरी बि सालगिरह जो मुबारक दादू पेश कंदे पंहिंजी जाइ वठंदुसि। महिरबानी तव्हां सभिनी दोस्तनि जी। वॾी महिरबानी अदा आरिफ मेमन साहब मेज़बाननि जे तरफ़ां उन्हनि दोस्तनि खां खातूने जन्नत अची पुठी चपड़ी मीर मुस्तफ़ा कयो इस्तक़बाल मुंहिंजो मिठो हाजी अब्दुल रज़ाक मेमण असांजो मिठो वॾेरो ग़ुलाम हुसैन मेमण जॾहिं उते पहुता मिड़ई माफ़ थिया लेखे कुर्ब अमल ऐं वहिंवार मुंहिंजे ख़्याल में मूं फ़क़ीर ऐं मूंखे चवंदो त साईं ॾिस हीअ वठी आयो दुआ कजां तव्हांखे महमद अलीअ जो इंटरव्यू करणो हो न। मूं चयो हा साईं। चई अचो हिते नाश्तो कयो छो जे अहिड़े माण्हूअ खे क्रेडिबिलिटी आहे। थैंक यू सो काइंड। क़िबला मखदूम तालिबुल मौला साईं जे शफ़क़त जामो ज़ुल्फ़कार अली शाह जी महिनत साईं जाजा मरहूम पीर मूसा साईं जी हिम्मत सां हितां क़ौमी असम्बली जो मेंबर चूंडियो। मखदूम साहब जी इनायत ई MNA थियासीं। ओॾीं मूंखे चिट्टो यादि आहे जॾहिं अछे रंग जी जीप हुई ऐं मुंहिंजो भाउ मुंहिंजो मौसम हाजी अब्दुल रज़ाक सेठ अब्दुल गफ़ूर जी गाॾीअ ते MNA जी प्लेट लॻल हुई ऐं मुंहिंजे वालिद गिरांगे जो बाहमेली दोस्त बा वफ़ा बा किरदार शरीफ़नि जो हमदर्द कोठ वारनि जे लाइ इज़त सरफराज़ी ऐं कामयाबीअ लाइ हरदम जंहिंसां हू रहियो कंहिं फ़क़ीर सां रहियो कंहिं वॾे माण्हूअ सां रहियो कंहिं पार्लियामेंटेरियन सां रहियो पर हमेशह सचो साफ़ सुथरो रहियो। अॼु ख़ुशीअ जो मौक़ो आहे ऐं संदुनि फर्ज़ंदनि में उहा साॻी ख़ुशबू ॾिसां पियो। अल्लाह साईं हाजी साहब जे क़बर कुशादी फरमाईंदो सची साइण जी चादर जो हुन मथां साहिबान कंदो ऐं संदुनि फर्ज़ंदनि खे हिन इलाइक़े में वरी ख़िदमत ऐं माण्हुनि जी मदद करण जो जेको सो मौला तो खां वधीक क़िबला जमील साईं जिन जे कोऑर्डिनेटर जी हैसियत में माण्हुनि जी ख़िदमत कई आहे। साईं अमीर अली शाह जन पंहिंजे MP जे दौर में ज़िले सदारत जे दौर में तमामु घणी ख़िदमत कई। मुंहिंजे भाउ मुंहिंजे अज़ीज़ कुझु कड़ियूं ॻाल्हियूं कयूं बहैसियत सदर सिंध सैयद एसोसिएशन जे आऊं हाजी शहज़ाद वटि पंहिंजो एहतजाज तो रिकॉर्ड कराया त जहिड़ो ॻाल्हाईंदा शाह साहब ओड़ो तव्हांखे जवाबु मिलंदो। कंहिं ज़ात वारे जे लाइ या कंहिं सैयद जे लाइ जेके तव्हां लफ़्ज़ ॻाल्हाया इहे तव्हांखे ज़ेब कोन था ॾियनि। पहिरियां टिमारी असांजी नियाणी आहे सॼे सिंध जूं नियाणियूं असां सभिनी जूं नियाणियूं आहिनि पर जॾहिं ॻाल्हि साबित थिए ॾोहीअ खे ॾोहे कजे पोइ कहिड़ी बि ज़ात ऐं क़ौम कबीलो हुजे तव्हां उनखे निंदियो पर स्टेज ते बि बदनुमा लफ़्ज़ कंहिंजे लाइ क़िबला कोन ॻाल्हाइनि। ऐं तव्हांखे अर्ज़ु कंदुसि त तव्हां ख़ानदान आहियो वॾे माण्हूअ जा फर्ज़ंद आहियो तव्हांखे ज़ेब कोन था ॾियनि। ऐं वरी पंहिंजी जाइ ते हलां जोगी जगत करता रहे कपड़ा रंगा तो क्या हुआ दिल का कुफर टूटा नहीं कलमा पढ़ा तो क्या हुआ। थोरा तो यहाँ अॼोकी हिन हेॾे वॾे काज खे मुनक़िद करण लाइ हाजी शहज़ाद साईं जिन खे खेसि मुबारकबाद थो ॾियां त जुग जुग जियो। अल्लाह साईं तव्हांखे
सेहत वारी खिज़री हयात अता फरमाए। ही सब मोहसिन दोस्त तव्हांजा दोस्त आहिनि। यकीनन महफ़िल जे मोर क़िबला जमील साईं जन जी अॼु कमी बि महसूस थिए, पर संदुनि तबियत जी नासाज़गी करे पाण कोन अची सघिया आहिनि, पर संदुनि दुआऊं ऐं संदुनि शफ़क़तूं हमेशह असां सां गॾु रहियूं आहिनि, हमेशह असां सां गॾु रहियूं आहिनि। ऐं घुराए थो आहियां तव्हां सभिनी जो वॾी महिरबानी साईं। रहंदो, हमेशह यादि रहंदो। हू सिर्फ़ मेमण बिरादरी लाइ हाजी अब्दुल रज़ाक न हो, पूरी मटियारी ऐं सिंध जे अवाम लाइ हो। हू चाहे को ज़ात वारो केरु बि हुजे, जंहिंसां बि ज़ुल्म थींदो हो उन सां बाह ॿेली थी हलंदो हो। हाजी साहब तहलके नाज़मीअ में जेको असांखे साथ ॾिनो हो, पाण नाइब नाज़िम थिया हुआ, ऐं जेके असां हुन जूं हिमतूं ॾिठियूं हुयूं, बाबा जिन पीर नूर शाह जिन चवंदा त हाई साहब कुझु त ख़्यालु कजे, पुलिस DIG मोबाइलूं खणी पिया हलनि, चवंदो मुर्शिद तव्हां जूं दुआऊं खपनि, इन्हनि सां पाणी तो मुंहुं ॾियां ऐं मुंहुं ॾेई ॾेखारी। हाजी अब्दुल रज़ाक हिकु तारीख़ जो नालो हो जेको छॾे वियो, ऐं इंशाअल्लाह उहो क़ाइम ऐं दाइम रहंदो। असीं उहे हिमतूं संदन औलाद में ॾिसूं पिया त संदन औलाद पंहिंजे वालिद जे नक्शे क़दम ते हलनि पिया। माइट जे वञण खां पोइ थोरो माण्हू बावड़जी वेंदो आहे ऐं ग़लति सलाहूं माण्हू ॾींदा आहिनि, पर हाई साहब जे फर्ज़ंदनि उहे आऊं इंता ये दब सां गुज़ारिश कयां थो साईं सैयद मुमताज़ अली शाह साहब जिन खे त पाण सभिनि सां मुखातिब थियनि। साईं मुमताज़ अली शाह साहब। ऐं साम्हूं वेठल दोस्त ॿाहिर, अस्सलाम वालेकुम। पहिरीं ॻाल्हि त आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त राति आउं हाजी शहज़ाद गुल असां टे साईं वटि हुआसीं कराची वारे कमरे ते। साईं खे इलाही शौक़ु हो अॼु हिते शरीक थियण जो, पर साईं जी तबियत अचानक इस्लामाबाद मां जीअं कराची पहुता, गले में तकलीफ़ थी वेंदी, साईं जो आवाज़ सही आई कोन पई। पोइ साईं चयो त अलाए कंदो अॼु राति ताईं सुबुह ताईं सही थी वेंदासीं त इंशाअल्लाह हिते पहुचंदासीं, पर साईं तबियत गले वारी सही न थी सघी। पोइ साईं चयो त ममता शाह तव्हां कोल जेके बि दोस्त आहियो गॾिजी वञो ऐं इहो हाजीअ खे ॿुधायो त इंशाअल्लाह जीअं मुंहिंजी तबियत सही थींदी त इंशाअल्लाह तव्हां सिधो तव्हां ॾींदुसि ऐं इहो किताब हाजी शहज़ाद पंहिंजे हथ सां वठंदुसि। पोइ इंशाअल्लाह ताला साईं जल्दी हिते पहुचंदा। रही ॻाल्हि जेको बर्थडे आहे हाजी साहब जी, तव्हांखे लख लख मुबारक हुजनि। अलाह साईं तव्हांखे 100 सालनि जी सिल्वर जुबली इंशाअल्लाह तव्हांजी मल्हाईंदासीं। रही ॿी ॻाल्हि हाजी अब्दुल रज़ाक ते ॻाल्हायूं पिए, या जेका अॼु किताब जी मुहरत आहे उन ते आउं एतिरो चवंसि त हाजी साहब क़िबला साईं मखदूम अमीन सईम जो कोऑर्डिनेटर काफ़ी टाइम रहियो, ऐं उन खां पोइ जेको आहे हाजी साहब इलाही कम बि कराया, पंहिंजूं सर्वे नंबर ज़मीनूं बि इस्पताल लाइ हिन ॾिनियूं। जेको हिकिड़ो प्रोग्राम थियो हुते DC ऑफिस जे भरिसां असां हुते सभु गॾु हुआसीं, ऐं असांजूं दुआउनि त हाजीअ खे अलाह साईं जन्नत फिरदौस में जॻह ॾींदो। ॿी वरी आउं तव्हांखे हिकिड़ी हुजत में ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त हाजी साहब मुंहिंजे वाल साहब जो इलाही दोस्त हो। पुराणी ॻाल्हि अथव, 20 साल पुराणी, जो गुलाम मेमण हूंदो पुलिस में इंस्पेक्टर, तो उन सां गॾु घणो ईंदो बाबा, पोइ मूंसां बि इलाही हुजत कंदो। तो 15-20 साल पहिरीं हू वियो उमिरि ते, मूंखे ख़बर पई त पोइ हुनखे फ़ोन कयो। मुंहिंजो हाजी साहब जी ख़बर पहुची वई त साईं पहुची वियासीं। मुंहिंजो हाणे मुंहिंजे लाइ तूं सऊदीअ मां छा वठी ॾे, चई त हुकुम कर। मुंहिंजो मूं लाइ सुठी परफ्यूम बि आणिजे ऐं मुंहिंजे लाइ दुआ घुरिजे। चई साईं हाणे ॻाल्हि कर हिकिड़ी, या चई तुंहिंजे लाइ दुआ घुरां या चई तुंहिंजे लाइ परफ्यूम वठी ॾियां। मुंहिंजी हाणे ॻाल्हि ॿुध, दुआ मूं चई त माना उहा क़बूल थी वई। हाणे तूं महिरबानी करे मुंहिंजा परफ्यूम वठी आ। चई ॾाढो ॾिनो सही अथई, माना अहिड़ो भलो माण्हू हुजो, मुंहिंजो हुन सां इलाही हुजतूं पवंदियूं। असांजी दुआ त अलाह साईं हुनखे जन्नत में जाइ ॾींदो। ऐं अॼु जेको बि हाजी शहज़ाद जो प्रोग्राम कया, इंशाअल्लाह हर 12 महीने जेको आहे असां हिन बर्थडे गॾिजी मल्हाईंदासीं, ऐं इंशाअल्लाह ॾींहं ॿिनि में साईं जीअं तबियत सही थी कराची मां सिधो हिते हाजी शहज़ाद वटि पहुची, उन खां पोइ साईं हाला पहुचंदा। अस्सलाम वालेकुम। साम्हूं हाजी शहज़ाद ईंदो ऐं वोट फॉर थैंक्स
वोट फॉर थैंक्स के लाइ हाजी शहजाद मेमन देर सार तारनि जे गूंज सही नहीं थी ॻाल्हि हाजी शहजाद मेमन देर सार तारनि जे गूंज सही नहीं थी ॻाल्हि साईं मुमताज़ अली शाह साहब, साईं अमीर अली शाह साहब, साईं गुल मोहम्मद, साईं जानी शाह, साईं ॿिया क़ाबिल एतिराम साम्हूं वेठल मुअज़्ज़िज़ीन, मुंहिंजा मिट माइट, बाबा जा साथियो, दोस्तो, साफ़ी हज़रात, अस्सलाम वालेकुम। आउं न्याय जे इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां बिल्ला साईं मखदूम जमील ज़मा साहब जिन जो जिन हिन में बाबा जो जेको किताब लिखियो हो ईंदो न वरी बणिजाओ उन में पाण हिन में 2 अखर लिखी ॾिनऊं ऐं उन न्याय ते इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां। ऐं साईं जिन राति मूंखे हुते घुरायो कराची साईं चयो त मुंहिंजी तबियत नासाज़ साईं वाक़ई तबियत नासाज़ जी गले में तकलीफ़ हुई ॻाल्हाइण न पियो सघियो। साईं जी पूरी टीम गॾु आहे टीम में ई आहियां इंशाल्लाह वरी केतिरे प्रोग्राम में साईं सां गॾु हूंदो। अॼु ही जेको किताब बाबा साईं जे नाले ऐं मुंहिंजे भाउरनि छपरायो आहे उहो इन जी करे छपरायो हो किताब 10 साल पोइ जेके माण्हू हूंदा उहे पढ़नि त हाजी अब्दुल रज़ाक छा हो पाण खे त ख़बर आहे त सभिनी दोस्तनि खे ख़बर आहे ऐं हींअर जेको नौजवान नस्ल अचे पियो त उन्हनि खे ख़बर पए त हाजी अब्दुल रज़ाक मेमण जूं ख़िदमतूं छा हुयूं छा समाजी कम हुआ हुनजा कहिड़ा कम हुआ छा हो उन खे तारीख़ में ज़िंदा रखण लाइ उहो ई किताब छपरायो आहे। उमेद आहे त तव्हांखे पढ़ी ख़ुशी थींदी। ऐं हिन किताब में जेको मूंखे शौक़ु जाॻारायो उहो भाऊ अदा साल ऐं बबुर जे मूंखे इहा सलाह ॾिनी त हाजी साहब जे नाले किताब छपणु लाज़मी आहे। उन तमामु घणी कोशिशि कई आहे हाजी साहब जे दोस्तनि सां माइटनि सां मिटनि सां सभिनि सां मिली करे वीचारे पंहिंजो टाइम ॾेई वञी उन्हनि खां इंटरव्यू वरिता न ऐं उनखे जस थो ॾियां। बाक़ी रहियल कमु जेको आहे तरक़ियाती कम जेके मटियारी शहर में हलंदड़ आहिनि उहे साईं जमील ज़मा जे तरफ़ां ॾिनल आहिनि उहे असीं ॾिसूं पिया। ऐं तव्हांखे हिन मौक़े जो फ़ाइदो वठंदे तव्हांखे चवां थो त मूंखे कंहिं बि शइ जी लालच कान्हे ऐं बिना लालच जे हिते तव्हांजी ख़िदमत कंदुसि। कंहिंखे बि का बि गली रोड नाली का सोलर सिस्टम कंहिं ॻोठ में इलाही मूंखे मैसेंजर जे थ्रू कंहिं मैसेज जे थ्रू कंहिं व्हाट्सअप जे थ्रू दादा असांजी कमु महिरबानी करे कराइजो। तव्हां उन्हनि दोस्तनि खे रद्द कंदुसि त तव्हां इहे फेसबुक इहे मैसेज महिरबानी करे छॾियो। तव्हां तौर तरीक़े सां अचो दरख़्वास्तूं खणी अचो उन में एप्लीकेशनूं खणी अचो उहे साईं जिन खे ॾींदासीं साईं मुमताज़ शाह वेठो आहे इंशाअल्लाह उहे पाण खे उहे कम कराए ॾींदा। आख़िर में तव्हां सां तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां क़ीमती टाइम कढी इहे क़ीमती तोहफ़ा ॾिना ऐं तव्हां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां। महिरबानी। हिकिड़ी ॻाल्हि मूंखां रहिजी वई साईं मटियारी में हींअर कमु हले पियो 7 वार्ड आहिनि 7 वार्ड में करोड़ जो पेवर सिस्टम कमु हले पियो या जो ठामशाह रोड आहे पेवर सिस्टम इहो साईं करायो अथव। उनखां पोइ यूनिट काउंसिल जेका आहे आवाज़ हिकु जेका आहे मटियारी उन लाइ बि 2 करोड़ रुपया आहिनि। तो इंशाअल्लाह ताला मूं हाजी शहज़ाद सां मिलाया इंजीनियर बि मिलायो ठेकेदार मिलायो मुंहिंजे सभी पंहिंजो कमु करायो। तो इंशाअल्लाह हीउ त कमु आहे पर ॿिया कमु ऐं जॾहिं मटियारी जो हिकिड़ो कमु कोन कराईंदासीं। साईं जी कोशिशि आहे त असां रजिस्ट्रेशन कयूं असां एयरपोर्ट में मटियारी बि करायूं। तो इंशाअल्लाह ताला मटियारी खे असां पेरस साईं जमील ज़मा इंशाअल्लाह बुलाईंदो हाजी शहज़ाद सां गॾु साईं जेके सेज वेठा सभिनी सां गॾु। अस्सलाम वालेकुम।